पुट। हू छाए पुट? नोरियरो आहे अम्मा। अम्मा अम्मा मूंखे मूंखे तोखे कुछ चवणो आहे अम्मा। माए सुनीता शादी करण जो फैसलो करे छॾियो आहे। अम्मा तो ॿुधो। माए सुनीता शादी करण जो फैसलो करे छॾियो आहे। भगवान तमाम बिन्निन के खुश रखे। हाँ ही वट अज ही सुनीता के ॾेई छॾजांइ। हू छा आहे पुट? नोरियरो आहे अम्मा। अम्मा शादीअ खां पोइ सुनीता ऐं मां गॾु रहंदासीं। अम्मा तोखे त ख़बर आहे न, ही शहर केॾो न महांगो आहे। हाँ हेल ताईं तुंहिंजो ऐं मुंहिंजो गुज़ारो त कीअं बि थी वेंदो हो, पर मां हाणे सुनीता जे अचण खां पोइ शायदि इन करे असां ॿिन्हिनि इहो सोचियो आहे त छा आहे पुट? नोरिया अम्मा मुंहिंजी ॻाल्हि ध्यान सां ॿुध मुंहिंजी ॻाल्हि। घणे सोच वीचार खां पोइ मां ऐं सुनीता इहो तय कयो आहे त शादीअ खां पोइ असां तोखे गॾु न रखी सघंदासीं। अम्मा मां तुंहिंजे लाइ वृद्धाश्रम में रहण जी व्यवस्था करे छॾी आहे। अम्मा छा आहे? घणा दफ़ा ॿुधाई तोखे, घणा दफ़ा ॿुधाई त हू नोरियरो आहे। नोरियरो तोखे सम्झ में छो नथो अचे अम्मा त हू नोरियरो आहे। हाणे केॾां पई वञे तूं? है तारीख 15 अप्रैल 1975। थोड़ो जोर सां पढ़ पुट।
तारीख़ 15 अप्रैल 1975। अॼु मुंहिंजो पुटु 3 सालनि जो थियो। मां खेसि घुमाइण जे लाइ बगीचे में वठी वियसि। असां वेठा हुआसीं त अचानक हिकु नोरियरो असांजे साम्हूं अची खेॾण लॻो। मुंहिंजे पुट मूंखां पुछियो त हू छा आहे। मूं हुनखे प्यार सां जवाबु ॾिनो त हू नोरियरो आहे। मुंहिंजे पुट मूंखां वरी पुछियो अमां हू छा आहे। मूं वरी जवाबु ॾिनो त हू नोरियरो आहे। मुंहिंजे पुट मूंखां 21 दफ़ा पुछियो त हू छा आहे। ऐं मूं 21 दफ़ा ई जवाबु ॾिनो त हू नोरियरो आहे। हुन जेतिरा दफ़ा सुवाल दोहरायो मां गुस्सो करण खां सवाइ मूं खेसि बाक़ी पाए जवाबु ॾिनो त हू नोरियरो आहे। अॼु मूंखे महसूस थियो त हिन संसार में मां अगरि कंहिं सां वधीक प्यार कयां थी त उहो मुंहिंजो पुटु आहे। मां पाण खां पंहिंजी आत्मा जुदा करे सघां थी पर हुन खां जुदा नथी रही सघां। हुन खां जुदा नथी रही सघां। अमा 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 मूंखे माफ़ कर। अमा मूंखे माफ़ कर। अमा मूंखे माफ़ कर।